कश्मीर मां ख़बर ॾींदा हाल त बडाणी जे इलाइक़े गंदीर वेझो अगवा थियल पीउ सराज अहमद ऐं संदसि पुट शहरियार खे 24 कलाक गुज़रण बावजूद कश्मीर पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। मुगवी जे पीउ स्कूल टीचर नज़ीर अहमद गोलाटू बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि अगवा थियलनि जी बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। ॿिए तरफ़ कश्मीर जे पेस्टिसाइड यूनियन पारां पिणु अगवा थियल सराज अहमद ऐं संदसि पुट शहरियार जी बाज़ियाबी लाइ कश्मीर में एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज कंदड़नि हथनि में प्ले कार्ड खयल हुआ जिन ते मुगविन जी बाज़ियाबी लाइ नारा दर्ज हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। रैली खे ख़िताब कंदे मुक़ररीन चयो त कश्मीर ज़िले में बदअमनी वधी वई आहे। शेरनि खे ॾींहं जो अगवा कयो पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं बडाणी जे इलाइक़े गंदीर मां हथियारबंद पीउ सराज अहमद ऐं मासूम पुट शहरियार खे कार समेत अगवा करे विया आहिनि, जेके हिन वक़्त ताईं कश्मीर पुलिस मुगविन खे बाज़ियाब कराइण में मुकमिल नाकाम थी वई आहे। फौरी तौर नोटिस वठी मुगविन खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में मेन रोड बंदि करे सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।